हैदरी नाराय हैदरी हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत बाबा दे बुलंद सलवात औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अलमासूमीन अलमज़लूमीन वलानतुल्लाहि अला आदाइहिम यौमिना व हाज़ा यौमुद्दीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहु व लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आखिरह सलवात पढ़ो आले मोहम्मद की ज़ात रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नौदे अलियन मज़हरल अजाइब तजदहू लक फिन नवाइब कुल्लु हम्मिन व गम्मिन सयंजली बिअज़मतिक या अल्लाह व बिनबुव्वतिक या मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व बिविलायतिक या अली या अली या अली अदरिकनी बावद बुलंद सलवात अज़ीज़ान गिरामी अज़ादारन इमाम मज़लूम करबला जो विछायल तॾो अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पाक ज़ात जे सदक़े पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सब खां अॻु में दुआ गो आहियां उन्हनि मरहूमीन जे लाइ जेके हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि, ख़ुसूसन मरहूम उर्स शाहाणी, शौकत शाहाणी, इमदाद शाहाणी, शाहिद शाहाणी, अख्तर हुसैन लंजवाणी, उनखां अलावा जेके भी मोमिनीन जिन जिन जूं दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि, जेके नाला मूंखे यादि न आहिनि, या अल्लाह उन्हनि खे पंहिंजे जवार रहमत में जॻह अता फ़रमाए। उन्हनि जे ईसाल सवाब जे लाइ हिकु दफ़ो सूरह फ़ातिहा, टे दफ़ा कुल हुवल्लाह जी इल्तिमास आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु समद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। इनके अलावा अल्लाह पाक बीमारन की शफा अता फरमाए, खास करे बिलखुसूस पंहिंजा हथ खणी दुआ करियो त या अल्लाह अदा मोहम्मद अली शाहाणी जी असांजी नंढी भाणे जी अलीज़ा अलील आहे, अल्लाह पाक उन जी उन टंग जी तकलीफ़ खे दूर फरमाए। अल्लाह साईं तमाम बीमारनि खे सेहत कामिला आजला इनायत अता फरमाए। जेके बेरोज़गार आहिनि अल्लाह पाक उन्हनि खे रोज़ी अता फरमाए, जेके बीमार आहिनि उन्हनि खे सेहत अता फरमाए, जेके परेशान हाल आहिनि अल्लाह साईं मज़लूम करबला जे सदके उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमाए। जेके भी मोमिन जिन जिन भी हिन तॾे विछाइण में दाए में दर में सुख ने मोमिननि गॾिजी करे हिन तॾे में हिसो वरितो आहे, अल्लाह साईं उन्हनि जे तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो फरमाए, उन्हनि जूं तमामु तकलीफ़ूं दूर फरमाए, उन्हनि जा तमामु जेकी परेशानियूं आहिनि से हल फरमाए। ऐं जेके भी मोमिन हिते आयल आहिनि या जिते मुंहिंजो आवाज़ वञे थो अल्लाह साईं उन्हनि जूं तमामु दिलि जूं शरई हाजतूं पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। दुआ जी कबूलियत जे लाइ हिन मजलिस जी कबूलियत जे लाइ हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो आले मोहम्मद ज़ात ते।
अल्लाह पाक जे पाक कलाम मां नंढड़ी ऐं जामिया आहे करीमा अवां जे बारगाह में अर्ज़ कई त अल्लाह पाक जो इरशाद थी रहियो आहे इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू। तवज्जो आहे मुरे बस घणो टाइम तव्हांजो न वठां छो जो पिण बि अची चुको आहे ऐं हिन मजलिस में इहो ई हिकिड़ो टाइम खे कवर करण जो असां वटि हिकिड़ो बहानो ई खणी चइजे त पिण अची वेंदो आहे। पोइ मौलवी हज़रात कोशिशि कंदा आहिनि त जल्दी पंहिंजे मौज़ू खे समेटजे ऐं ज़िक्र आहे मौला जो ही ज़िक्र जेतिरो बि कजे ओतिरो घटि आहे ऐं वेही ॿुधबो त इबादत आहे। तो जेतिरी मुखड़ियूं हिन में वेहिजे। अल्लाह पाक जो इरशाद फरमाए इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू, जेके भी अल्लाह के ऐं अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ पहुचाइनि था, तवज्जो तकलीफ़ पहुचाइनि था, अल्लाह से जतो उन्हनि जे लाइ क़यामत में क़यामत ताईं उन्हनि ते लानत आहे। थोरो मुंहिंजे तवज्जो थोरी देरि जे लाइ, छो जो इहो लानत वारो लफ़्ज़ जेको आहे ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ आहे। असां पाण ॿुधंदा हुआसीं, तरावियूं पढ़ी पोइ वेंदोसि मजलिस ॿुधण, जॾहिं ॿुधंदा हुआसीं त लानत पिया विझनि पोइ वापसि हलिया ईंदा हुआसीं। ॻाल्हि सिधी आहे, मेंबर ज़हरा ते वेठा आहियूं, पोइ असां चवंदा हुआसीं यार ॾिसो घटि वधि पिया ॻाल्हाइनि असांखे, शियाकारियूं पिया ॾियनि। पर जॾहिं मौला इल्मु ॾींदो आहे, जॾहिं इंसान जे ज़हन में उहा शइ अल्लाह पाक विझी छॾींदो आहे त हीउ इंसान जेको आहे हिन इंसान जे दिलि में मुंहिंजी बि मोहबत आहे, मुंहिंजे हबीब जी बि मोहबत आहे, उनजे औलाद जी बि मोहबत आहे, त उनखे सिधो रस्तो ॾेखारींदो। अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर, उहो अल्लाह है जेको इंसान खे ज़ुल्मात मां कढी अंधेरे मां कढी नूर में थो आणे, तॾहिं आणींदो जॾहिं तूं चाहींदे, जॾहिं तूं चाहींदे तां सही राह ते हलां, सही रस्ते ते हलां। हाँ साईं, अहल बैत खे असीं मञूं था, साईं मञूं था, अब्दुल खालिक अहल बैत खे मञूं था। हाँ साईं, सभु मञूं था, अहल बैत खे मञूं था, अहल बैत जी बि मञूं था या न? तवज्जो थोरो लफ़्ज़नि ते बस, घणो टाइम न वठां तव्हांजो। अहल बैत खे मञूं था, मौला अली खे मञूं था, इमाम हुसैन खे मञूं था, मौला हसन खे मञूं था, असां पंजनि ॿारनि 14 मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञूं था, पर असां उन्हनि जी बि मञूं था या न? उन्हनि जा जेके अहकामात आहिनि आजा उन्हनि ते असां तवज्जो ॾियूं था, उन्हनि ते गौर करियूं था, उन्हनि ते फिक्र करियूं बि था या न? दुनिया ॼाणे, दुनिया जो कमु ॼाणे, दुनिया जो उसूल ॼाणे, दुनिया जा तरीक़ा ॼाणे, दुनिया जो तौर तरीक़ो ॼाणे, उहो उन्हनि जो हर को पंहिंजे पंहिंजे क़बर में वेंदो। असां इहो त ज़ाहिर आहे, दुनिया जेको बि इंसान हिन दुनिया में आयो आहे सो वापसि थींदो ऐं वेंदो त पंहिंजे पंहिंजे क़बर में वेंदो, पंहिंजा पंहिंजा अमाल ॾींदो, पंहिंजनि पंहिंजनि अमालनि जो हिसाब ॾींदो। यकीनन हिन दुनिया में हीअ रूए ज़मीन जेका अल्लाह पाक ख़ल्क़ कई, जंहिंजे लाइ फरमाए त लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, ऐं हबीब जे तूं न हुजी हा त हीअ आसमान ख़ल्क़ ई न करियां हा, हीअ ज़मीन ख़ल्क़ ई न करियां हा। हीअ जेकॾहिं दुनिया ख़ल्क़ थी आहे, आसमान ख़ल्क़ थियो आहे, रूए ज़मीन ते जेका बि शइ ख़ल्क़ थी आहे सदको आहे मोहम्मद वाले मोहम्मद जी ज़ात। हाँ साईं, त असांखे उन्हनि ते, उन्हनि जे अहकामात ते, उन्हनि जे अमलनि ते जेके हुक्म आहिनि, उन्हनि जा अहकामात आहिनि, आया उन्हनि जी बि असां पैरवी करियूं था या न? थोरो इन ॻाल्हियुनि ते बि कॾहिं कॾहिं माण्हू गौर करे। मौला छा फरमायो, मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो, मौला हुसैन जो प्रोग्राम छा हो करबला में? छा मौला जेकॾहिं चाहे हा त मदीने में ई रही पवे हा, मदीनो न छॾे हा, दुनिया जी का ताक़त मौला खे मदीनो न छॾाए हा, पर मदीने वञण जो को मक़सद हो, मदीने वञण जो को मिशन हो, मौला जो इहो प्रोग्राम हो, को मिशन हो, अल्लाह जे दीन खे बचाइणो हो। जेकॾहिं अल्लाह जे दीन जे बचाइण जे लाइ पाक मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम मदीनो न छॾीनि हा त मलउन यज़ीद जो प्रोग्राम 3 सालनि खां पोइ 61 हिजरी खां पोइ 64 हिजरी में जेको वाक़िया हुरा हुन पेश करे दुनिया खे ॾेखारियो त ॾिसो मुंहिंजो प्रोग्राम छा आहे, मुंहिंजो मिशन छा आहे। उन जे प्रोग्राम खे, उन जे उन मिशन खे मौला हुसैन कुर्बानियूं ॾेई ख़त्म करे ऐं 2 मुहर्रम खां बाद में जेको साईं ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ख़ुतबात ॾेई गली गली में घिटी घिटी में अली बणजी ख़ुतबा ॾिना ऐं दुनिया खे ॿुधायो त जेकॾहिं काइनात में परचम रहंदो क़यामत ताईं, जेकॾहिं दीन रहंदो त रसूल जो रहंदो। हाँ साईं, उन्हनि त सम्झो त असां जीते वियासीं, असां खटे वियासीं, पर न उन्हनि छा खटियो। इन लाइ कंहिं चयो आहे त जियो तो करबला वालों की तरह जियो, करबला वारन वांगे जियो, लिव लाइक अली डाई लाइक हुसैन। हाँ साईं, करबला वालों की तरह जियो, इस तरह जियो, इस तरह जी के दिखाओ कि दुनिया को पता चले, और जब मरो तो मैं मारने वाला भी मिट जाए।
जब तुम मरो तो तुम्हें मारने वाला मिट जाए और आने वाला तारीखदान मौर्रिख जब लिखने बैठे तो उसका कलम, उसके कलम की नोक सर झुका के तुम्हारे कदमों की खाक ढूंढती रहे। तुम्हारे कदमों की खाक ढूंढती रहे। जियो तो अली वांगे, हाँ सही, मरो तो हुसैन वांगे। बस इहो ही मकसद है, मकसद हयात हुअणु घुरिजे असांजो। त असांखे जीअणो कीअं आहे, असांखे मरणो कीअं आहे, असांखे हरणो कीअं आहे। मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त ईअं हलो त जो ख़बर पवे त इहो हुसैन ई पियो वञे। हाँ सही, परे खां ॾिसण वारो चवे त अली अली करण वारो आहे, परे खां तव्हांखे सलाम करण वारो ईअं बि चवे या अली मदद। पोइ छो न उहो मुस्लमान हुजे न हुजे, कंहिं फिरके सां तालुक रखंदड़, कहिड़े बि फिरके सां तालुक रखंदड़ हुजे, पर ॾिसी करे तव्हांखे सम्झी वञे त अली वारो आहे। असां इहे शयूं आहिनि, बसि इन्हनि शयुनि खे ज़हन में रखी करे असां निकिरंदासीं। छो दुनिया जा त असांजे इल्ज़ाम तमामु घणा आहिनि। केवल तवजो, तमामु घणा असांजे इल्ज़ाम आहिनि। तॾहिं त रोकींदा आहिनि त मजलिसुनि में न वञो, इन्हनि प्रोग्रामनि में न वञो, इन्हनि जुलूसनि में न वञो। छा यादि न आहे तव्हांखे उहे मदीने जा कुफार जा ॿार जॾहिं अबू जहल वटि आया, अबू जहल खे चयूं त अॼु असां इहो अबू जहल खे अची चयूं त पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद पाक ज़ात ते। अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसी ऐं वज़ीर गलिन मां ऐं घिटिन मां लॻियो। असांखे को चवे त मूंखे मारे जो, कंहिं चयो त मूंखे चमाट हई, कंहिं चयो त मुंहिंजी टंग भॻई। अली ते इल्ज़ाम हो उन ई दौर में। त उहो अली हो जेको बचपन खां वठी शुजाअत में ऐं पंहिंजे बहादुरी में एॾो त मशहूर हो, जेकॾहिं कुफारनि जे ॿारनि खे बि जेकॾहिं का बि चमाट भई त उहे लफ़्ज़ उहे तारीख़ जो हिसो बणिजी वर्क बणिजी। हाँ साईं, अली बन, अली वारा बणिजो, अली वारा हुसैनी बणिजो, हुसैनी थी करे ॾेखारियो त असां हुसैनी आहियूं, असां अली वारा आहियूं। छो जो अॼुकल्ह दुनिया तमामु घणी अॻिते थी चुकी आहे ऐं हिननि मजलिसुनि ते, हिननि असांजे प्रोग्रामनि ते, हिन असांजे आज़ादारियुनि ते हर तरह सां हर माण्हू जी नज़र आहे। हर माण्हू थो ॾिसे त ॾिसो त चवे छा थो, पढ़े छा थो। तवजो आहे मुॾे? छो जो अॻे चवंदा हुआ त ॻाल्हियूं था ॾियनि, घटि वधि था ॻाल्हाइनि, असांखे हीअं था चवनि, हूअं था चवनि, पर हाणे उहो दौर ख़तम थी चुको आहे। हाणे हर माण्हू तव्हां सां गॾु आहे, मीडिया तव्हां सां गॾु आहे, सॼी वर्ल्ड तव्हां सां गॾु आहे, सॼी दुनिया तव्हां सां गॾु आहे। इन ई ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि, ॾिसनि था त हिन मजलिस में ज़िक्र आले मोहम्मद थो थिए, हिन मजलिसुनि में फ़क़ति क़ुरान पढ़ियो थो वञे, अल्लाह जे रसूल जे हुन जे औलाद जो ज़िक्र थो थिए। हाँ साईं, सिर्फ़ु लानत मुंहिंजे पहिरीं अर्ज़ु कयो, लानत जो लफ़्ज़ हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिं तां घबराहट अॻु में थींदी हुई, पर हाणे कान थी थिए। क़िबला, हाणे हर को सम्झी वियो आहे त लानत लफ़्ज़ क़ुरान में बार बार लिखियलु आहे। अला लानतुल्लाहि अला क़ौमिल ज़ालिमीन, अला लानतुल्लाहि अला क़ौमिल काफ़िरीन। काफ़िरनि ते अल्लाह लानत कई आहे, ज़ालिमनि ते अल्लाह पाक लानत कई आहे। त लानत जो लफ़्ज़ इहा इबादत आहे, लानत कंदा रहो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद पाक ज़ात ते। हिकिड़ो मक़ाम आयो जिते इबादत गुज़ार बीठा हुजनि। हाणे हिकिड़ो आहे जेको बीठो क़ुरान पढ़े, क़ुरान जूं आयतूं पढ़े, क़ुरान पढ़े ऐं दुरूद बीठो पढ़े, सलाम बीठो पढ़े। ऐं ॿियो हिकिड़ो मुंहं वांगे मलंग हुजे जेको बीठो रुगो तबरो करे। अहल बैत जे दुश्मननि ते लानत, बीबी फातिमा जे कातिलनि ते लानत, हाँ साईं, यज़ीद ते लानत, उमर साद ते लानत। हाँ साईं, इहा हू पंहिंजो मुंहुं बीठो पढ़े। ई तारीख़ी लफ़्ज़ आहिनि। अचानक इमाम जाफर सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो गुज़र थियो, उन्हनि ॾिठो त हे ॿ माण्हू पंहिंजे मुंहुं इबादत बीठा कनि। त जंहिं क़ुरान पे पढ़ियो, आयतूं पे पढ़ियूं, दुरूद पे पढ़िया, मौला हुनखे भाकुर पाता, हुनखे चुम्बियो ॾिनियूं, बोसो ॾिनो पेशानी ते, ऐं मौला हलिया। ॿियो जेको बीठो मलंग, उनजो सोचियो त हुन क़ुरान आयतूं पे पढ़ियूं ऐं मौला हुन सां मिलियो, भाकुर पाए, हुनखे बोसा बि ॾिनई, मुंहुं पंहिंजे मुंहुं तबरो पे कयो। शायदि मौला खे ॻाल्हि नागवार गुज़री, शायदि इहा ॻाल्हि मौला खे न वणी, इन करे मौला मूंखे पुछो ई कोन, लिफ्ट ई कोन कराई ॿाहिरां। वरी ॿियो ॾींहुं थियो, हिन ॾिठो त हाणे अॼु जेकॾहिं आऊं इहो अमल कंदुसि त मौला मूंसां वरी बि कोन मिलंदो। हाणे हू साॻियो सलातूं दुरूद बीठो पढ़े त हीअ बि शुरू थी वञो, सलातूं ऐं दुरूद भला आयतूं बीठो पढ़ा। मौला तशरीफ़ फरमा थिया, मौला हुनखे बि चुम्बियो ॾिनियूं, भाकुर पाए, हुनखे बि बोसो ॾिनो। त जंहिं कल तबरो बीठे कयो, उनजो मौला कल मूं तबरो बीठे कयो, हुन दुरूद बि पढ़िया, तव्हां हुनखे बोसो ॾिनो, हुनखे चुम्बियो ॾिनियूं, तव्हां मूंखे सफ़ा असुल ॾिठो बि कोन, निहारियो बि कोन को।
तो मौला उनके फरमायो त हिन दुरूद पे पढ़िया, हिन सलाम पे पढ़िया, हिन ते रहमतूं नाज़िल पे थियूं, हिन ते वॾो सवाब आयो पे, मुंहिंजो मिलण हिन सां ज़रूरी हो, पर तूं हिकु अहिड़ी इबादत में मशगूल है जो मूं तोखे डिस्टर्ब करण नथे चाहियो, मूं तोखे डिस्टर्ब करण नथे चाहियो। जे हिकिड़ो सेकेंड में तोसां मिलां हा त तूं अञा बि रहिजी वञी हा न इन इबादत में। त अहल बैत जे दुश्मननि ते लानत करण सवाब आहे, अहल बैत जे दुश्मननि ते लानत करण सवाब आहे। इहो सवाब न विञाईंदा करे। मौला जो ज़वार आहियां, मूंखे मुंहिंजी दुआ आहे त तव्हां सभु आईंदे साल 10 मुहर्रम करबला में करियो। मौला तव्हांखे करबला मौला जी ज़ियारत नसीब फरमाए। अॼु वञी ॾिसो करबला में इमाम हुसैन जे रोज़े में, हा साईं, इमाम हुसैन जे रोज़े में कीअं पियो तबर्रुक थिए। हा, दाइश फलान तीर हू तंज़ीमूं हर तरफ खां घेरियो बिछियूं आहिनि। असां ते इहे इल्ज़ाम, मजलिसूं न करियो, मजलिसुनि में बम, मजलिसुनि में धमाका, मजलिसुनि में असां ते चराग़ मातम न बुझ सकेगा है जब तलक दम में दम हमारा, चराग़ मातम न बुझ सकेगा है जब तलक दम में दम हमारा, सितम के आगे ना झुक सकेगा कसम खुदा की ये सर हमारा, सितम के आगे न झुक सकेगा कसम खुदा की ये सर हमारा। तुम्हारे फतवाओं ने हर जगह पर हुसैनियत से शिकस्त खाई, अजल से आपस में लड़ रहे हैं, कलम तुम्हारा अलम हमारा, अजल से आपस में लड़ रहे हैं, कलम तुम्हारा अलम हमारा, हमारा मातम हमारा रोना तुम्हें तो हरगिज पसंद नहीं है, अरे तुम्हारा सौदा पसंद है हमको हुसैन हमारा, यजीद तुम्हारा, हुसैन हमारा, यजीद तुम्हारा। मातम ते हमला, मजलिसुनि ते हमला, छा थींदो ॾिठो अथव दुनिया में जिते भी मजलिसूं आहिनि, मातम आहिनि, जुलूस आहिनि, जिते भी मोमिन गॾु था थियनि, शिया सुन्नी हज़रात सभु गॾिजी मौला जी आज़ादारी था कनि, सभु गॾिजी या हुसैन जी सदाऊं बुलंद था कनि। किथे भी कंहिं जलसे में, कंहिं जुलूस में, कंहिं आज़ादारी में का कमी आई आहे? न कमी आई आहे, न कमी ईंदी। क़यामत ताईं हीउ ज़िक्र वधंदो रहंदो। दुनिया केतिरो भी हिन खे रोकण जी कोशिश करे, हा साईं, मातम को भला हमसे जुदा कौन करेगा, मातम को भला हमसे जुदा कौन करेगा, ज़हरा के घराने से वफा कौन करेगा, ज़हरा के घराने से वफा कौन करेगा, किस मुंह से चले जाओगे तुम जन्नत में ऐ वाइज़, हक फातिमा ज़हरा का अदा कौन करेगा। जन्नत ॾाढी ॾुखी है, हर कोई इबादत कुरान नमाज सलात तरावियूं जेको कुछ असीं करियूं पिया, मजलिसूं आज़ादारियूं, जन्नत मिले जन्नत मिले। हिकिड़े असांजे मौलवी साहब पढ़े पियो चई, शियो जॾहिं शीए जो ॿार जॾहिं, शिया मां मुंहिंजो लफ़्ज़ इहो त मौला जो मञण वारो जॾहिं पैदा थिए थो, पैदा थींदे ई जन्नती आहे, हा साईं, पैदा थींदे ई जन्नती आहे। इन लाइ दुआ इहा घुरणु घुरिजे त मौला असांखे जन्नती कयो आहे, जन्नत में ई रहण ॾिजो। हाँ साईं, असांजा अमल अहिड़ा हुजनि, वरी साॻियो अर्ज़ु करियां, अमल अहिड़ा हुजनि जो पोइ जन्नत में ई रहूं। जन्नत त आहे, मौला जो ज़िक्र, मौला जी इबादत, मौला जी आज़ादारी, मौला जी मजलिस, मौला जो मातम, मौला मालिकनि जो दुरूद ऐं साईं ज़हरा सां मोहबत, जन्नत न त छा, जन्नत में आहियूं, पर अमल अहिड़ा हुजनि जन्नत में ई रहूं। हमें जन्नत में ही रहूं त उहो जॾहिं अमल हूंदा त जन्नत में रहंदासीं, जॾहिं अमलनि खां हटी वियासीं त पोइ जन्नत शायदि असां किथे वञी ॻोल्हियूं, पर आले मोहम्मद जे दर खां अलावा जन्नत किथे मिलंदी ई कान्हे। आले मोहम्मद जे हिन ज़िक्र खां, हिन मजलिस खां, हिन दर खां अलावा जन्नत किथे मिलणी नाहे। अल्लाह तो चवे त जेको मूंखे तकलीफ़ ॾींदो, मुंहिंजे हबीब खे तकलीफ़ ॾींदो, उहो लानती आहे। या अल्लाह, एतिरी ॻाल्हि सम्झ में त अची वई त रसूल खे जेको तकलीफ़ ॾींदो उहो लानती आहे। तूं इहो कीअं तूं चवीं त जेको तोखे तकलीफ़ ॾींदो, छा तूं इंसान आहीं, छा तूं इंसान आहीं, या तूं इहा शइ ॾिसी थो, या तोखे ख़बर पवे थी त तोखे को तकलीफ़ थो पहुचाए त आवाज़ ईंदो त मुझे हबीब के जेको तकलीफ़ ॾींदो उन सम्झो मूंखे तकलीफ़ ॾिनी। पाक रसूल फरमायो त जंहिं मुंहिंजे बचनि खे तकलीफ़ ॾिनी त सम्झो मूंखे तकलीफ़ ॾिनी। हाँ साईं, फातिमा बिज़्ज़तु मिन्नी, फातिमा मुंहिंजो हिस्सो आहे। जंहिं फातिमा खे रंजायो सम्झो मूंखे रंजायो, जंहिं मूंखे तकलीफ़ ॾिनी, जंहिं मूंखे रंजायो सम्झो ख़ुदा खे रंजायो। ऐं ख़ुदा खे रंजाइण वारे जे लाइ अल्लाह साईं आयत नाज़िल फरमाए छॾी आहे त उहो लानती आहे। इहा साईं
एक अहिड़ी शइ आहे जेका ख़ुदा जंहिंखे ॾे जॾहिं ॾे ऐं जॾहिं उहो इल्मु इंसान जे उन ज़हन में उन वहम गुमान में अची वेंदो आहे त उहो इंसान उन इल्म जे राह ते हली पवंदो आहे। पर इल्मु मिलंदो तॾहिं जॾहिं अलीअ जे दर ते ईंदे अलीअ जे दर ते जॾहिं झुकंदे बाबुल इल्म जे दर ते जॾहिं झुकंदे तॾहिं इल्मु मिलंदो। इल्म जो दर इहो आहे, इल्म जा शहर बि इहे, इल्म जा दर बि इहे आहिनि। जॾहिं इन्हनि जे दर ते अचबो त इल्मु मिलंदो। उहा मोहबत जॾहिं उहा रखबी त इल्मु मिलंदो। इहे नाहे त यार मदद ॿुधई ऐं तुंहिंजो मुंहुं फिरी वञे, इहा मोहबत नाहे। हा आऊं बि मञा थो, इहा मोहबत नाहे। इहा बि जेका आहे न इहा कढी छॾ, चओ आऊं मञा थो, आऊं हुसैन मौला खे मञा थो, आऊं अली मौला खे मञा थो, आऊं उनजी आल औलाद खे मञा थो, आऊं उन्हनि मजलिसुनि में अचां थो। इएं न त आऊं बि अचां थो, तूं हथ कहां अस्तग़फिर, आऊं बि अचां थो। इहे मजलिसूं, इहे ज़िक्र, इहो पैगाम, इहो मैसेज, करबला जो मैसेज जेको इमाम हुसैन करबला में ॾिनो, दुनिया वारनि खे ॿुधायईं। दुनिया वारनि जे लाइ तव्हां ऐं असांजे लाइ हिकु अहिड़ो दर्स मौला छॾियो जो इन दर्स ते क़ाइम ऐं दाइम रहण जे लाइ असांखे पंहिंजे ऐमालनि ते नज़र विझणी पवंदी, असांखे वालिदैन जी इज़त करणी पवंदी, असांखे पाड़े वारनि जी इज़त करणी पवंदी, असांखे नंढे वॾे जी इज़त करणी पवंदी, पंहिंजनि माउनि भेणनि जे लाइ पर्दे जो इंतज़ाम करणो पवंदो। छा दौर पे हले अॼुकल्ह, तवजो आहे मुड़े, घर खां कदम ॿाहिरि थो रखिजे त बेपर्दा औरत ते नज़र थी पए। ही दौर आहे हींअर, इन दौर में, इन कशमकश वारे दौर में जॾहिं आले मोहम्मद जो सॾाइण वारो थी, मोहम्मद आले मोहम्मद खे मञण वारो ऐं हुसैनी थी करे घर मां निकिरी त तुंहिंजी ज़बान ते दुरूद आले मोहम्मद जो हुजे, तुंहिंजे ज़बान ऐं ज़हन में फ़क़ति आले मोहम्मद जो दुरूद हुजे। ऐं जेकॾहिं घर में असां जूं माऊं भेणूं आहिनि उन्हनि खे पर्दे जी हिदायत करियूं, तलक़ीन करियूं, बाक़ाइदा उन्हनि खे पर्देदार बणायूं। छो जो पर्दो ई हो जंहिं पर्दे जे करे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम न्याणियुनि जूं चादरूं ॾिनियूं। बीबी ज़ैनब जा ख़ुतबा तारीख़ लिखियो त साईं ज़ैनब सलामुल्लाह अलैहा अली बणजी जेके ख़ुतबा ॾिना आहिनि महज़ इन लाइ त काइनात जूं जेके बि औरतूं आहिनि सभिनी औरतुनि जे लाइ हिकु मक़सद हयात बणिजी वञे, हिकु सीरत बणिजी वञे। ऐं सीरत ज़ैनबिया ते जेकॾहिं हलणो आहे असांखे त असांखे माउनि भेणुनि खे बाक़ाइदा पर्देदार करणो आहे। ईअं आहे साईं। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद जी पाक ते। जिस दिल में शाखे उल्फते हैदर खिली नहीं, उस दिल को कभी सुकून की दौलत मिली नहीं। अली जी मोहब्बत रखण जे लाइ ताक़त थी घुर्जे, अली मौला जी मोहब्बत रखण जे लाइ उहा जुर्रत खपे। जिस दिल में शाखे उल्फते हैदर खिली नहीं, उस दिल को कभी सुकून की दौलत मिली नहीं। और हमको तो जिंदगी ने यही दर्श दिया है, उस जिंदगी पे लानत जिसमें अली नहीं। अली मौला का सवा जिंदगी कहिड़ी आहे, हुसैन मौला जे दर खां सवा जिंदगी कहिड़ी आहे। जेकॾहिं जिंदगी आहे त मौला अली जे नाले सां, अली मौला जो नालो वठण सां ई मुस्कुराहट चेहरे ते अची वञे। मोमिन मुस्कुराईंदो, मुनाफ़िक न मुस्कुराईंदो। तवजो आहे मुड़े। पाक रसूल औद जी जंग में ज़ाकिर पढ़ंदा आहिनि त औद जी जंग में साहबी छॾे भॼी विया, साहबी छॾे भॼी विया, साहबी छॾे कोन भॻा। तवजो, नाराज़ न थिजो, थोरो ॿुधिजो। साहबी छॾे कोन भॻा, मुनाफ़िक छॾे भॻा। साहबी त बीठा हुआ, जॾहिं ॾिठो त रसूल तौबा नऊज़ बिल्लाह क़त्ल थी वियो आहे त पाण इहो ई चवण लॻा जे रसूल दुनिया में न रहियो त असांजे रहण जी कहिड़ी ज़रूरत आहे। साहबी बीठा रहिया, मुनाफ़िक भॼी विया। कोई पूछे किसी से उनका पता, भगोड़े कहाँ मर गए क्या पता। तव्हांजे ज़हन खे थोरो ॿिए पासे खणी वञा। कोई पूछे किसी से उनका पता, भगोड़े कहाँ मर गए क्या पता। अरे हमने तो हर जंग में यही देखा है, अली लापता बाकी सब लापता। अली लापता बाकी सब लापता। मौला तव्हांखे मदीने जो ज़ियारत नसीब कराए। ॾिसजो वञी, यकीन करियो, यकीन ॼाणो। अॼु बि औद जे पहाड़ ते ॾिसंदो न निशान लकीरूं लॻियूं पियूं आहिनि, लॻी पियो भॼण जा रस्ता ईअं लॻा पिया आहिनि। तारीख़ ग़लति न आहे, तारीख़ कूड़ न ॻाल्हायो आहे। इहा असांखे नंढनि वॾनि खे, काइनात खे, सॼी दुनिया खे ख़बर आहे त वीचारा भॼी विया हुआ। एतिरो भॻा घर में वञण चढ़ ते जोड़ सके चई अम्मा अस्तग़फिरुल्लाह रब्बी। साईं हो मौलाना साहब बदीन जो कासिम साहब, उहो चवंदो त इहो पंहिंजी घरवारी खे
इन मां छो चयो हा साईं इहो उन्हनि जी रफ़्तार हुई उन्हनि जी रफ़्तार जेका हुई उन्हनि जी रफ़्तार उन्हनि जो दिमाग़ फेराए छॾियो रिश्ता ई फेराए छॾिया रिश्ता ई फेरी ॻाल्हि आहे त मक़सदु चवण जो त तारीख़ुनि खे झिझोड़ियो तारीख़ुनि खे पढ़ो कंहिंखां न पुछो कंहिंजे बि चवण में को बि मुस्लमान भाउ को बि शिया सुन्नी दोस्त किथे मुंझे थो वॾे उलमा पंहिंजे कंहिं वॾे आलिम दीन सां मशवरो कर या त क़ुर पढ़ या अल्लाह जे पाक रसूल जी हदीस छो जो हदीसूं ऐं उहे हदीसूं बयान थींदियूं आहिनि हिननि मजलिसुनि में ख़ासि तौर सां जेके क़ुर सां रिलेटेड हूंदियूं आहिनि जिन जो क़ुर सां वास्तो हूंदो आहे उहे हदीसूं बयान कयूं वेंदियूं आहिनि नबी खे दुनिया छा छा न चयो नबी खे केतिरो न परेशान कयो वियो जो अॼु बि चयूं त नबी असां जहिड़ो साईं 7 आसमान आहिनि रसूल पाक जॾहिं महराज ते वञी रहिया आहिनि रसूल पाक खे महराज ते घुरायो वियो रसूल खे हुकुम थियो त जुतीअ सूदो हलियो अचे जुतीअ सूदो नारायण सूदो जुतीअ सूदो हलियो अचे नबी पाक पहिरें आसमान ते जुती गॾाए नबी पाक ॿिए आसमान ते जुती गॾाए नबी पाक 3 आसमान ते जुती गॾाए नबी पाक चौथे तवजो आहे नबी पाक 4थे आसमान ते जुती गॾ आहे नबी पाक 5 आसमान ते जुती साण आहे नबी पाक 6 आसमान ते जुती साण आहे अरे अॼु जे 14 सदी जा मुल्ला नबी जे जुतीअ जहिड़ो ई नाही तूं हा साईं छा थी सोचे पाक रसूल खे दुनिया छा सोचियो आहे खारो खून पाक रसूल लोहाबे दहन में तो मिठो थी वियो हा साईं तारीख़ूं आहिनि तूं त नबी जे थुक जहिड़ो ई नाही छाछी दुनिया सोचे पाक रसूल हम जैसा असा जड़ो इंसान हो अस्तगफिरुल्लाह असा जड़ो इंसान हो नबी जे इज्जत ऐं अज़मत खे तू समझ त सही त नबी हो छा नबी आहे छा जेको क़यामत ताईं रहंदो असां हयात नबी आहे जेको क़यामत ताईं रहंदो तुंहिंजे ऐं मुंहिंजी शफ़ाअत जो ज़ामिन नबी आहे यकीनन जॾहिं नबी जे दर ते ईंदासीं नबी जे दर ते झुकंदासीं नबी जी तालीमात खे जॾहिं असां वठंदासीं उन मां सबक हासिल कंदासीं त रसूल सम्झ में ईंदो आले रसूल सम्झ में ईंदा जेकॾहिं नबी जे दरवाज़े ते न अचिबो आले रसूल जे दरवाज़े ते न अचिबो त न नबी सम्झ में ईंदो न अली सम्झ में ईंदो न ज़हरा सलवात पढ़ो आले मोहम्मद जी पाक ज़ात ते हाँ सही मजलिसुन में न वञो ए मातम जुलूसन में न वञो रास्ता रोक लगी पई आहे जिते किथे ऐं हाणे त बम घरनि ताईं पहुची आहे मौला उन्हनि खे नीस्त नाबूद करे जेके भी दीन इस्लाम मजहब शिया सुन्नी जा जेके भी दुश्मन आहिनि मौला उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे कराची में वाक़ियो तव्हां ॿुधो लेडीज़ मजलिस औरतुनि जी मजलिस अरे चूड़ियूं पाए वञी वियो जेके औरतुनि जे मजलिसुनि ते हाणे हमलावर था थियो अथई पंहिंजनि मर्दनि खे बम ॿधी था औरतुनि जे मजलिसुनि में था तव्हां मोकिलियो इहो बम ॿधण तव्हांजो इहो ॿुधाए पियो त तव्हां हाणे ख़ुदकशियूं करे पंहिंजो पाण खे मारियो पिया ख़ुदकशी हराम आहे न मज़हब में नाजाइज़ आहे पर अल्लाह साईं हाणे हिननि खे अहिड़ो रस्तो ॾेई छॾियो आहे बम ॿधी पंहिंजो पाण खे अचनि था असांजे मजलिसुनि में असांखे शहादत नसीब थी थिए खेनि लानत नसीब थी थिए असां नथा ॾिजूं वरी मूं पहिरीं अर्ज़ु कयो त किथे कमी ॾिठी आहे त भाउ फलाणी मजलिस में हाणे माण्हू घटि था अचनि हीअ मजलिस ई ॾिसो तव्हां हिन मजलिस जो तव्हां अंदाज़ो लॻायो हीअ त ज़िक्र आहे मोहम्मद आले मोहम्मद जो अल्लाह साईं हयाती ॾिनल लख जमारो ॾे असांजे भाउ मोहम्मद अली शाहानी खे हुनजे बच्चनि खे जंहिं हिन ज़िक्र जो हिते बुनियाद विझी हिन ज़िक्र जी हिते हिकु अहिड़ी कड़ी विझी करे हिन ओड़े पाड़े में रहमतुनि ऐं बरकतुनि जी बारिश शुरू कराई आहे सही जिते जिक्र थे तो आले मोहम्मद जो जिते जिक्र साइण ज़हरा जो थे जिते जिक्र मोहम्मद जो थे जिते जिक्र आले मोहम्मद जे बच्चन जो थे यकीनन उते असा जो ईमान आहे तो मोहम्मद पाक भी पान तशरीफ फरमा छन था साइण बतूर भी पान अचन रहमतों नहीं दूं बरकतों नहीं दूं तब छा छो जिक्र ही अड़ो है हिन ज़िक्र ते केतिरियूं भी पाबंदियूं विझी वयूं केतिरो भी रोकियो वियो त ही ज़िक्र न थे पर ही ज़िक्र रोकणो न आहे हिन ज़िक्र खे केतिरो भी रोकण जी जेकॾहिं कोशिश कई वई पर कॾहिं भी हिन ज़िक्र में का घटिताई न आई छो जो हिन ज़िक्र में शियो हुजे सुन्नी हुजे कंहिं भी मकतब ज़िक्र सां तालुक रखंदड़ जे यकीनन उहो हलाली हूंदो हा साईं उहो यकीनन हलाली हूंदो छो जो पंहिंजे पीउ जे
पितर खां वठी मादर ताईं वो अली अली करण वारो आहे पर जॾहिं मां जे आगोश में ईंदो आहे तॾहिं बि अली अली कंदो आहे जॾहिं गोॾनि पर हलंदो आहे तॾहिं बि अली अली कंदो आहे जॾहिं वॾो थींदो आहे तॾहिं बि अली अली कंदो आहे जॾहिं जवान थींदो आहे तॾहिं बि अली अली कंदो आहे जॾहिं पोड़ो थी वेंदो आहे पोइ बि अली अली पियो कंदो आहे पर नंढो वॾो जवान पोड़ो जेकॾहिं अली जो नालो ॿुधी जेको बि शिकिल में वट वर अची वञेसि सम्झो इन जे ॼमण में को फ़र्क़ु जो पहिरीं बर्स कंदो आहियां त मां जेकॾहिं सही आहे अहिड़ा ई पढ़ा सॼो इहो इल्मु सॼी इहा इबादत जेको बि आहे क़यामत ताईं इहा दुआ मां जे हंज मां थी वञे मां जेकॾहिं दुरुस्त आहे यकीनन मां जे पेरनि जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे पर उहा जन्नत उन मां जे पेरनि जे हेठां आहे जेका दरे आले मोहम्मद जो ज़िक्र थी अव्हांखे सेखारे हाँ सही ज़िक्र आले मोहम्मद जेकॾहिं जेका मां सेखारे बस उन ही दर्जे मोहब्बत उन ही दर्जे इश्क जे सदके उन्हनि माउनि जे लाइ अल्लाह पाक इरशाद फरमायो त इन्हनि माउनि जे पेरनि जे हेठां जन्नत आहे पर मां जेकॾहिं बिगड़ियल हूंदी त हुनजो औलाद बि यकीनन बिगड़ियल हूंदो हाँ सही अॼुकल्ह जो जेको दौर हले पियो ॾिसो पिया तव्हां मीडिया केतिरो तरक़ी करे वई आहे हली सभु चवंदा साईं वॾी तरक़ी आहे केतिरा चैनल पिया हलनि हर चैनल खोलियो कंहिंजी मां डांस बीठी करे कंहिंजी मां नचे बीठी कंहिंजी मां हुते बीठी आहे कंहिंजी मां हुते बीठी आहे पर सलाम आहे तव्हां असांजे माउनि खे जो अॼु ॾींहं ताईं अञा ताईं ज़िक्र आले मोहम्मद में मसरूफ़ ही सवा 2 महीना सुभान अल्लाह हिन सवा 2 महीननि में तव्हां असांजूं माऊं भेणूं शिया सुन्नी जेके बि भाउर ज़िक्र था करियूं इन ई कम में मसरूफ़ हूंदा आहिनि इन ई ॻाल्हि जे करे छो जो इहा रिवायत इहो दस्तूर इहो तरीक़ो ऐं इहो बुनियाद जेको विधो सो साईं ज़ैनब सलामुल्लाह अलैहा हाँ साईं तवजो आहे ॿुधे त इहे माऊं तव्हां ई असांजे लाइ वॾियूं दुआऊं आहिनि अल्लाह साईं इन्हनि खे वॾियूं हयातियूं ॾे जेकियूं माऊं जीअरियूं आहिनि उन्हनि जे पेरनि ते हथ रखी सलाम करे बोसो ॾींदा करियो ऐं शुक्र कंदा करियो मां खे चवंदा करियो मां दुआ करियो मां जो वॾो अहसान हूंदो आहे छो उहे माऊं हुयूं जेके करबला जे मैदान में हुयूं पंहिंजा बच्चा खणी हाँ साईं पाक अली असगर बि कंहिं मां जे हंज में हो हाँ साईं हज़रत अली अकबर बि कंहिं मां सां गॾु हो हज़रत कासिम बि कंहिं मां सां गॾु हो त इहे माऊं हुयूं जिन माउनि सरज़मीन करबला ते पंहिंजा बच्चा ॾेई करे दुनिया खे काइनात खे हर मर्तबा फिक्र खे अहिड़ो सबक़ ॾेई छॾियो जो जेका बि दुनिया में अचण वारी मां जेका बि मां हूंदी उहा मां यकीनन सीरत ज़हरा ते हलंदी सीरत ज़ैनब ते हलंदी सीरत जनाबे हज़रत उम्मे रबाब ते हलंदी ऐं यकीनन उहे माऊं क़यामत ताईं असांजे लाइ दुआ कनि बस वधीक टाइम न वठां तव्हांजो हे ॾियारा हलनि पिया रिहाई जा करबला जूं लुट मिलियूं 10 मुहर्रम अल हराम ख़त्म थी शाम ग़रीबा ते मलौननि ख़ैमनि खे बाहियूं ॾिनियूं अॼु बि मौला तव्हांखे करबला जी ज़ियारत नसीब करे ही अशर मुहर्रम अल हराम उते होसि 17 मुहर्रम ताईं उते होसि जंहिं सरज़मीन ते इहो वाक़ियो पेश थियो आहे इहो वाक़ियो रोनुमा थियो उन सरज़मीन ते अॼु बि बनी असद जी क़ौम जंहिं क़ौम खे मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम इहो चयो हो त जेकॾहिं असांजा लाश बरहणा पिया हुजनि त तव्हांजा मर्द हज़रात अचनि ऐं अची असांजे लाशुनि खे दफ़न करे वञनि जे मर्द हज़रात न अची सघनि वक़्तु इजाज़त न ॾे वक़्त जो मलऊन इजाज़त न ॾे त पंहिंजे औरतुनि खे मोकिलिजो जे औरतूं बि न अची सघनि त पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे मोकिलिजो त असांजे उन्हनि लाशनि जे मथां रांदि कुॾंदा मिटी विझंदा त असांजा लाशा पुरजी वेंदा अॼु उहा बनी असद जी क़ौम तव्हां ॾिसो वञी करबला जे मैदान ते कीअं पाण पिया मल्हाइनि नंढड़ा बच्चा वठी ईंदा आहिनि मौला हुसैन जे दरबार में मौला हुसैन जे दरबार में वठी अची पंहिंजा मासूम नंढड़ा ॿार यकीन ॼाणो अंदर तो फाटे जमल मासूम ॿारनि खे हाणे इहे ज़रिए सां उछल हणंदा आहिनि मौला ही बच्चा हाज़िर आहिनि ही बच्चा हाज़िर आहिनि मौला असां अॼु बि तुंहिंजी ड्यूटी पिया कयूं क़यामत ताईं तुंहिंजी इहा ड्यूटी कंदा रहंदासीं हा आज़ादारो बस रिहाई थी कर शाम ग़रीबा ख़त्म थी 10 मुहर्रम ते मलौननि ख़ैमनि खे बाहियूं ॾिनियूं 11 मुहर्रम ते काफ़िलो रवानो थियो
करबला का कूफे, कूफे का शाम, शाम के दरबार उनके सजाए हुए हो, शाम के बाजार उनके सजाए हुए हो। बीबियों भइयों अचन, ॿार पिया अचन, सभिनी उते भी इंतजार कयो। मलो उन्हनि 9 कलाक सैयदनि खे बीहारे छॾियो। 9 कलाकनि ताईं सैयदा जो इंतजार कंदियूं रहियूं। मलो उन्हनि दरबारूं ऐं बाज़ारूं सजाईंदा रहिया। अज़ादारो हज़रत बीबी साईं सकीना जेका बाबा बाबा करे रोईंदी रही, साईं सकीना के एॾी त तकलीफ़ हुई। उहा तकलीफ़ इन करे थी जो रस्ते में जॾहिं बीबी सकीना बार बार उठ तां किरी थे पई त मलो उन्हनि उठ जे पुठ सां बीबी सकीना खे सुमारे रस्सी सां ॿधी छॾियो। हा दादारो हिकु छा हिकिड़ो ज़िंदान हो जिते हज़रत बीबी सकीना खे बंदि कयो वियो। साईं सकीना रोईंदी रही, बाबा बाबा कंदी बाबे खे सुञींदी रही। हा दादारो कहिड़ी घड़ी आई, मलौन उथी आया ऐं चवण लॻा ही केरु आहे, छो थी रोए? पर उतां ॿुधा मौला सचार चयो हुसैन जी धीउ आहे, पंहिंजे बाबे खे यादि पई करे। मासूम आहे, नंढड़ो ॿार आहे। अज़ादारो पंहिंजे सीने ते हथ रखो, अखियुनि मां ॿ ॻोढ़ा ॻड़ी पिया। यकीन अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाईंदो। हिन वक़्तु यकीन ॼाणो साईं ज़हरा ताज के दरमियान मौजूद हूंदी ऐं तव्हांजे ॻोढ़नि खे संभाले पंहिंजे हुसैन जे मरहमन ते रखंदी। हा दादारो बीबी सकीना रोईंदी रही, रड़ंदी दाहूं कंदी रही। मलऊन अची साईं सकीना खां पुछो खजूर खाईंदी? साईं चयो न, मूंखे खजूर न घुर्जे। मलऊन अंदर वियो, हिकु तश्त खणी आयो। उन तश्त जे मथां कपिड़ो रखियलु हो। बीबी सकीना खे चयाईं न कपिड़ो हटाए, हिन में कुझु चीज़ूं आहिनि, कुझु खजूर आहिनि, इहे तूं खा। हा दादारो बीबी सकीना जीअं ई उन तश्त खे कपिड़ो हटायो, पंहिंजे बाबा हुसैन जो सिर ॾिसी रोईंदाऊं करे चवण लॻी चाचा चाचा गांधी मुंहिंजो बाबू आयो आहे। अज़ादारो बीबी सकीना मौला हुसैन जे सिर खे पंहिंजे हंज में खणी बोसा ॾिना, चुमियूं ॾिनियूं, प्यार कयो ऐं चवण लॻी बाबा मूंखे उठ दे। ऊंधो करे सुम्हारियो वियो। बाबा मुंहिंजो जिस्म राहुल हान आहे। बाबा इन मलौन मूंखे चमाटूं हुयूं। बाबा इन मलौन मुंहिंजे कन मां दुर लाथा। बाबा इन मलौन मूंखे नेज़ा आया। बाबा इन मलौन खेमन खे बाहियूं ॾिनियूं। बाबा इन मलौन जे बाहिनि जे करे मुंहिंजे दामन खे बाहि लॻी। हा दादा रोज मिलंदा मौला तव्हांजो रुहान क़बूल करे। साईं सकीना जा वैर ॿुधी बस जनाब सैयद सज्जाद रोअण लॻा। बीबी सकीना एतिरो बुलंद रुनी, एतिरो बुलंद रुनी जो बुलंदियुनि ते हद खां साईं जो आवाज़ हेठि थींदो वियो, हेठि थींदो वियो। राति जो पहर थी वियो, बीबी जो आवाज़ घटि थींदो वियो। आहिस्ते आहिस्ते बीबी जो आवाज़ घटि थींदो वियो। कहिड़ी घड़ी आई इमाम सैयद सज्जाद फरमायो इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। सकीना दुनिया में न रही, का बीबी किथे रोई रही, का बीबी किथे रोई रही। बीबियुनि में कोहराम अची वियो। हज़ारो गासला जमल आई जनाब सैयद सकीना खे गुस्ल ॾियण जे लाइ। गुस्ल जे वक़्तु अंदर वई, अंदर वञी यकदम ॿाहिरि आई। चवण लॻी मौला हिन ॿारड़ीअ खे कहिड़ी बीमारी हुई? मौला फरमायो का बीमारी न हुई, हिनखे सफ़र जी तकलीफ़ हुई। गासरा चवण लॻी जॾहिं महिल गुस्ल जे लाइ कपिड़ो थी लाया, बीबीअ जे जिस्म जूं चमड़ी गॾु थी लहे। कोहराम हो गासला बीबी जो चोलो न लाथो। उन पुराणे मेरे चोले में सैयद सज्जाद करीम समेत बीबी सकीना खे पंहिंजे बाहुनि ते खणी दफ़न कयो। बीबी सकीना खे तदफीन मिली। लानतुल्लाह अला कौमि ज़ालिमीन सय्यदुल लज़ीना ज़लमू अय्युमुल कलबीन यनकलिबून। बाबा बुलंद सलवात।